प्रोग्राम जे लाइ असां तावन कयो आहे सिंधी सकाफ़त जो पहिरियों ब्रांड निमा नूर मेमण हालाई। जी दोस्तों, जीअं त आउं हींअर प्रोग्राम में गेस्ट थी आयो आहियां ऐं मुंहिंजूं खोड़ सारियूं कचहरियूं, मुंहिंजूं ॻाल्हियूं ऐं मुंहिंजी ज़िंदगी जूं कहाणियूं, सुठा सुठा सॉन्ग जेके मूं ॻाया आहिनि यूट्यूब ते शैला गुल ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। थैंक यू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जी। द शैला गुल शो के साथ आपकी अपनी होस्ट शैला गुल आपकी खिदमत में हाजिर है। मैं उम्मीद करती हूँ आप बिल्कुल ठीक ठाक होंगे, मज़े में होंगे, जहाँ भी होंगे खैरियत से होंगे। और जिस तरह आपको पता है कि मेरे प्रोग्राम में पाकिस्तान की, हमारे सिंध की सबसे बेस्ट और सबसे अच्छी अच्छी सेलिब्रिटीज़ जिनको मैं बुलाती हूँ, जिनसे मैं बातें करती हूँ, अॼु त असां कुछ कचेरी कंदासीं, असां सिंधी में भी कंदासीं, छो जो असांखे ॾिसण वारा व्यूअर्स खोड़ सारा क्रिटिसिज्म जो त असांखे हर शइ ते फेस करिणो पवंदो आहे। पर मां पंहिंजे हिन प्रोग्राम में हमेशह इहा ॻाल्हि करे चुकी आहियां त मुंहिंजो ही प्रोग्राम उर्दू में करण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त हिन प्रोग्राम खे यानी द शैला गुल शो जेको यूट्यूब ते ॾिसो था तव्हां, हर जगह ते हर लैंग्वेज वारो माण्हू सम्झी सघे त असांजे पाकिस्तान में असांजे सिंध में केतिरो टैलेंट मौजूदु आहे ऐं सभु टैलेंटेड आर्टिस्ट जॾहिं असां वटि अचनि था त उहो केतिरे अंदाज़ सां, के सिंगर आहे, को एक्टर आहे, को का एक्ट्रेस आहे, को मतिलबु मॉडल आहे, सभु को पंहिंजी जॻह ते ॾाढी महिनत करे रहियो आहे। त अॼु मां कन्वर्ट कयमि स्टार्ट में जंहिंमहिल तव्हां सां आयसि त सलाम तव्हां सां उर्दू में थी वियो। बाक़ी अॼु असां कचेरी कंदासीं असांजे सिंध जो, असांजे पाकिस्तान जो तमामु मायानाज़ फ़नकार जंहिं पंहिंजे जेको सो आवाज़ सुर ऐं अंदाज़ सां एतिरो सभिनी दिलि में जॻह ठाहे छॾी आहे थोरे ई अरसे में। कॾहिं मूंखे पंहिंजे लाइ लफ़्ज़ ॿुधण में मिलंदा त शैला गुलाई थोरे अरसे में सिंगर थी या मतिलबु पंहिंजी हिकिड़ी दिलि माण्हुनि जी जॻह ठाही, त उहो मूंखे लफ़्ज़ ॿुधंदे माना हिकिड़ो सुठो लॻंदो ॾाढो त भई महिनत त वाक़ई माण्हू पंहिंजी तरफ़ां करे थो, लेकिन थोरी अरसे में अगरि अलाह सां तव्हांखे कामयाबी ईंदो आहे त यकीनन पोइ तव्हांजे लाइ तमामु घणो ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे। त अॼु उहो महिमान असां वटि मौजूदु आहे। अॼु मुंहिंजे द शैला गुल शो जे सेट ते अॼु मौजूदु आहे, जिन तमामु पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असां हुनखे ॾाढो शॉर्ट टाइम में घुरायो ऐं असां हुनखे चयो त अॼु तव्हां सां कचेरी कंदासीं। त तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल उहो आवाज़ जेको तव्हांजे दिलनि में वेठल आहे अदा मुनवर मुमताज़ मौलाई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? बिल्कुल ठीक है, दुआ अल्लाह जैसा। अदा मुनवर, तव्हां खां पहिरीं त मां पुछंदसि बेसिकली कहिड़े शहर खां ताल्लुक़ रखो था? अॻे असां बेसिकली खैरपुर मीरस जा आहियूं ऐं 10 किलोमीटर असांजो परते ॻोठ आहे असांजो। अच्छा। बाक़ी रहंदा पंहिंजे राज जेका आहे खैरपुर मीरस सिटी में आहे। अच्छा, तव्हां अक्सर करे ॾुख वारा गाना घणा ॻाईंदा आहियो, उन जो रीज़न छा आहे? छो जो वधीक असांजा शाइर ई ॾुख वारा घणा आहिनि, वीचारनि खे तकलीफ़ इलाही आहे। हाणे इहा ॻाल्हि अॼु ज़ाहिर थी वई, अदा मुनवर मूंसां गॾु प्रोग्राम पियो करे। असांजे दिलि में भले दर्द हुजे न हुजे, असांजे शाइरनि जे दिलनि में ॾाढो दर्द आहे। असांखे वधीक त उन्हनि खे आहे न, उहे लिखनि था, ज़ाहिर सी ॻाल्हि उनखे दर्द आहे तॾहिं त लिखनि था। हालांकि मुंहिंजे सवेरे ॻाल्हि में कयो त हथ ॿधी दिलबर खे जेको तव्हांजो सॉन्ग आहे त हर कंहिंजी ज़बान ते हूंदो आहे, लेकिन मां बि इहो सॉन्ग वरी ॿीहर परफॉर्म करण जी कोशिशि पंहिंजे तरफ़ां कई आहे। त माना जॾहिं शायदि चयो त मुंहिंजी दिलि चवंदी हिकिड़ो फीमेल वर्जन में आवाज़ हुजे त ज़रूरु मां इहो कयां, त मूं पंहिंजे तरफ़ां कोशिशि कई। मूंखे त ऑलरेडी पसंदि हुयो गानो, तव्हां मूंखे गुनगुनाए ॿुधायो गानो पाण साम्हूं। अच्छा, ही कलाम तो माशाल्लाह तमाम घणो सुपर डुपर हिट रहियो आहे हिन साल जो। छा अहिड़ो को ॿियो बि कलाम करण जो या एल्बम माशाल्लाह तव्हांजा बैक टू बैक जाम आया आहिनि, हिन वक़्तु बि तयारियूं हलनि पियूं तव्हांजूं? अॼु हींअर असां जो कराची में आया बि आहियूं, एल्बम करे छॾियो आहे माशाल्लाह, ऐं इंशाल्लाह पहिरें बि पवंदासीं जीअं माना पार्ट 2। अच्छा, पार्ट 2 बि अचे? पार्ट 2 इंशाल्लाह उहो रिकॉर्ड कयो आहे, इंशाल्लाह ताला उहो बि सिंधवासियुनि खां इहा ई उमेद आहे त असांखे हीअं सुठो रिस्पॉन्स ॾींदा ऐं तमामु बहितरीनु सॉन्ग ॻायो बि आहे। अच्छा, कुझु ॿुधायो असांखे गुनगुनाए त ॾिसण वारनि खे ख़बर पए त उहो कलाम पार्ट 2 वारो कहिड़ो आहे। जीअं त मुंहिंजो तमामु बहितरीनु पहिरें पवंदासीं, इन जी कामयाबी खां बाद में वरी जेको हींअर पार्ट 2 अचे पियो ऐं इंशाल्लाह नए एल्बम में, ॾहें एल्बम में इंशाल्लाह असां रिकॉर्ड कयो आहे। कुझु लाइनियूं आहिनि, शाहिद राउजी साहब जी शाइरी आहे, उहो दोस्तनि जे नाम कंदासीं। हो मेरे मोटाई थो मता अल्लाह नाराज़ थी
मता अल्लाह नाराज़ थियई मेरे मोटाई थो मता अल्लाह नाराज़ थियई। छा ॻाल्हि आहे भाई त गानो लॻे थो हुन जा बि रिकॉर्ड तोड़े छॾींदा इंशाल्लाह अभी तमाम बेहतरीन शायरी भी तमाम भली आहे ऐं उनखे अलावा माशाल्लाह वरी महिनत सां ॻायो आहे ऐं इंशाल्लाह ताला सिंध वासियुनि खां इहा ई उमेद आहे त जीअं पहिरियों गाने खे हिनखे मोट ॾिनी आहे इंशाल्लाह हिन सॉन्ग बि ईअं न इंशाल्लाह ज़रूर। ऐं तव्हांजो आवाज़ त माशाल्लाह सभिनी जो पसंदीदा आहे जेके कलाम तव्हां ॻायो था उनजो हिकिड़ो अंदाज़। अच्छा हिकिड़ो तव्हांजो हिकिड़ो फास्ट कलाम बि तमामु घणो मशहूरु थियो हुयो उहो ठरा मठरा इहो भला कलाम कंहिंखे ॾिसी ॻायो हुयो जेतिरो मशहूरु तव्हां सां मां पहिरियां बि इहा ई ॻाल्हि करियूं त शाइर ते डिपेंड कंदो आहे जेको शाइर जी पंहिंजे महबूब जी कंहिंजी अदा हूंदी आहे कंहिंजी कंहिंखे ॾुख कहिड़ो हूंदो आहे कंहिंजी कहिड़ी तकलीफ़ हूंदी आहे हो ठरा मठरा तुझी खिलता ठरा मठरा तुझी खिलता हो घोर वना मुझे मोर वना घोर वना ठरा मठरा ठरा मठरा गजो तू गुलाबी पाए तू रगन खे तू बुलाए तू ठरा मठरा सुना तुझी खिलता अल्लाह ठरा मठरा तुझी खिलता हो घोर वना मुझे मोर वना घोर वना ठरा मठरा अल्लाह ठरा मठरा। ॾिसो इन्हनि कलामनि जो जेको बादशाह आहे सो असांजे प्रोग्राम में आयल आहे सभु तव्हां टिकटॉक ते ठाहींदा आहियो वीडियोस ॾिसंदा आहियो त तव्हांखे पाण खे मज़ो ईंदो आहे ऐं इहो कलाम जेको तव्हांजो माना फास्ट में इहो तमामु घणो मक़बूल थियो तमामु ज़बरदस्त माशाल्लाह जेकी बि मां त मुमताज़ मोले जो कलाम सम्झी करे ठाहियो मूंखे ख़बर कोन हुई तॾहिं पोइ जॾहिं मां ठाहे छॾियो पोइ ख़बर पई त पोइ मूंखे सिमिलरिटी घणी लॻी तव्हांजी आवाज़ में ऐं मुमताज़ जी आवाज़ में। अदी हक़ीक़त जेकी बि मुंहिंजा एल्बम आहिनि माशाल्लाह सुपर हिट सभई एल्बम जेके बि मुंहिंजा गाना आहिनि माशाल्लाह सभई सुपर हिट आहिनि ऐं हमेशह माण्हू कोशिशि कंदो आहे जेकी बि शइ मार्केट में ॾिए त न्यू ॾिए ऐं उन खां बाद में हिकिड़ी अहिड़ी भली शइ ॾिए जंहिं सां वरी रिस्पॉन्स मिलंदो आहे रिटर्न में ख़ुशी थींदी आहे ॾाढी। अक्सर करे ॾिठो हूंदो त जेके व्यूअर्स ॿुधण वारा आहिनि उन्हनि खे तव्हांजा फास्ट कलाम वधीक था वणनि या ॾुख वारा था वणनि? अदी फास्ट घटि हलंदा आहिनि ऐं जेके सैड सॉन्ग आहिनि असांजा न उहे इलाही सारा हलंदा आहिनि इलाही सारा हलंदा आहिनि पर ॾुख घणो आहे ॾुख त हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे ॾुख इहे दुनिया जी ॾुखनि जी ॾिसो त भरी पई अॼुकल्ह कोई कंहिं मां राज़ी बि कोन्हे बसि आहे ॾुखनि जी कहाणी माण्हू पियो हले कंहिंसां राज़ी आहे ऐं टिकटॉक वारनि जी बि इलाही सारी महिरबानी आहे जेकी असांजा सॉन्ग टिकटॉक एतिरो ठाहींदा आहिनि माशाल्लाह ॾाढी ख़ुशी थींदी आहे एतिरा ईअं मतिलबु की टिकटॉक जेॾी महिल बि टिकटॉक खोलींदा आहियूं जेॾी महिल नज़र पवंदी आहे त मतिलबु एतिरा सुठा टिकटॉक ठहियल हूंदा आहिनि ॾाढी ख़ुशी थींदी आहे। फ्रेंड्स बि तव्हांखे हाणे जाम मिलंदा हूंदा माण्हुनि सां मुलाक़ात माण्हुनि सां तव्हांजो बिहेव कीअं हूंदो आहे माना अदी बिल्कुलु असांजी हमेशह जंहिं बि दोस्त सां असांजो मिलणु थियो आहे ऐं हालांकि असां जेतिरी मूंखे हींअर थोरे हफ़्ते में अलाह से मूंखे इज़त ॾिनी आहे शायदि अगरि को असांजी जॻह ते कोई अहिड़ो को ॿियो हुजे न हक़ीक़त थो ॿुधायां त उहो त माना कंहिं सां मिलण जे लाइ बि तयारु न थिए पर असांजी हमेशह सादगी में असां गुज़ारी आहे ऐं अलाह कंदो असांजी इहा ई छो जो असांजी मतिलबु की असांजो माइंड इहो आहे त हमेशह जॾहिं बि असां कॾहिं बि पंहिंजे फ्रेंड्स सां मिलूं या किथे बि वञूं कंहिं फंक्शन में वञूं कंहिं प्रोग्राम में वञूं कंहिं दोस्तनि वटि वञूं त हमेशह हीअ शइ हुजणु खपे छो जो हीअ शइ हूंदी त अलाह साईं असांखे अञा बुलंदियुनि ते पहुचाईंदो अगरि जे मां त अॼुकल्ह ॾिसूं था त कंहिंखे माना पोइ करे छॾे मां वारो हमेशह पोइ ते आहे इन में को शक न आहे त अलाह साईं खे हमेशह निवड़न पसंदि आहे आरज़ी पसंदि आहे ऐं आरज़ी करण वारनि खे अलाह साईं हमेशह कामयाबी तरफ़ वठी वेंदो आहे त पोइ इहा शइ अञा ताईं बि घणनि माण्हुनि खे सम्झ में नथी अचे पर नथी अचे त अलाह साईं सम्झ ॾियण वारो सभु कंहिंखे असां सिर्फ़ु दुआ ई करे सघूं था ज़रूरु मां चाहींदमि शायदि मतिलबु की असां आर्टिस्ट त हींअर थिया आहियूं पर पहिरियां बि इंसान हिकिड़े मूंखे उन्हनि माण्हुनि ते जेके माण्हू हिकिड़े ग़लति सोच जा माण्हू हूंदा आहिनि जेका नंढी सोच रखण वारा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि ते मूंखे अफ़सोस थींदो आहे त अलाह साईं असांखे इज़त ॾिनी आहे असां किथे बि वेहूं उहो असांजो पंहिंजो ज़मीर आहे असां किथे बि वेही सघूं था कंहिं दोस्तनि सां या किथे बि मतिलबु की दोस्त बि आहिनि अहिड़ा के दोस्त मूं ॾिठा आहिनि उहे वरी मतिलबु चवंदा आहिनि किथे असांखे ॾिसंदा आहिनि न त यार हीअ फ़नकार माण्हू इहे हिते छो वेठा आहिनि बाबा असांजी मर्ज़ी आहे असांजी लाइफ आहे असां हिते मतिलबु असांखे अहिड़ा के सुठा दोस्त ग़रीब मिलंदा आहिनि असां हुन सां लही मिलंदा आहियूं या हुन सां गॾु वेही करे चांहि पीअंदा आहियूं त मतिलबु उहे माण्हू अंदरि टोक ठाहींदा आहिनि त तव्हां हुते छो वेठा आहियो बाबा असांजी लाइफ आहे असांजी खे इहे शइ असां में सादगी घणी आहे। मूं हिकिड़ी शइ नोट कई आहे अक्सर बेशतर ॾिसण में इहो आयो आहे
त तव्हां के वॾा आर्टिस्ट हुजनि, वॾी रब जी ज़ात आहे त आर्टिस्ट को हुजे करके सां गॾु वेहे थो, मिले थो, आम तरह जे माण्हुनि में घुमे थो, माण्हुनि खे हैरत थींदी आहे अच्छा ही हिते वेठो आहे, हिते कीअं पियो खाए, हिते त भई ज़ाहिर ॻाल्हि तव्हां इहो हमेशह सोचींदा कयो आर्टिस्ट बि हिकिड़ो इंसान आहे पहिरियां, ऐं उनजी फीलिंग्स बि आहिनि, पंहिंजे दोस्तनि सां थी सघे थो, आम पब्लिक फ्लाइट ते वेही सघे थो, उते खाई पी सघे थो, मां त पंहिंजे ॿारनि सां पंहिंजी फैमिली सां गॾु घुमंदी फिरंदी आहे, जेको जिते ॾिसंदो आहे हैरत में पइजी वेंदो आहे, भई छा जे हैरत जी कहिड़ी ॻाल्हि आहे, इहे त असां लाइफ बिल्कुलु कोई शक न आहे। असांजी अदा मुनवर सां ॾाढी बहितरीन कचेरी हले पई, कलाम बि विचा विचा ॿुधूं पिया, तव्हांजी फरमाइशूं बि यकीनन पूरियूं थियनि पियूं, पर मूं वटि हिकिड़ा असांजा सेगमेंट्स आहिनि जेके आउं पुछंदी आहियां, थोरा मज़ाया बि हूंदा आहिनि, थोरा फनी शनी हूंदा आहिनि, छो जो असां आहिस्ता आहिस्ता वरी हुन माहौल जी तरफ़ बि वेंदा आहियूं त कुझु सीरियस ॻाल्हियूं बि थी वेंदियूं लाइफ जे हवाले सां, त उहे बि ज़रूरु सवाल कंदासीं, पर सभिनी खां पहिरीं हा मदद करण जी कोशिशि कई बि आहे, कंदा बि आहियूं, न ॿुधाइणु खपे सही, पर इहा शइ मां फैंस खे ख़बर न आहे तव्हांजो, सो मतिलबु एतिरा सुठा आहिनि, कंहिंजी मदद बि कंदा आहिनि, पर चवंदा आहिनि कि ख़बर न पए, बहितरीन। अच्छा, ज़िंदगी जी उहा कहिड़ी ॻाल्हि हुई जिते फर्स्ट टाइम मुनवर खे रोइण आयो, ॾुख थियो, ऐं लिटरली पंहिंजे मुंहुं अकेले में रोना अदा मुनवर? बिल्कुलु मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ते इलाही सारो रोअण आयो, छो जो ज़िंदगी में इंसान जॾहिं बि पंहिंजी कामयाबी जॾहिं ॾिसंदो आहे, थोरे अरसे में माण्हू कंहिंखे एतिरी शोहरत इज़त मिलंदी आहे, पोइ जॾहिं मां कंहिं फंक्शन में वेंदो आहियां, कंहिं प्रोग्राम में अहिड़ी जॻह ते वेंदो आहियां जेके वॾा जेके माण्हू हूंदा आहिनि उहे त साइड ते, पर जेके नंढा ॿार मूंसां प्यारु कंदा आहिनि, मुंहिंजी गाॾी खे हथ लाहींदा आहिनि, त सेल्फी कढाइण जे लाइ हूंदा आहिनि, उनखे माण्हू धिका ॾींदा आहिनि, उन टाइम ते मूंखे गाॾी में जॾहिं वेहंदो आहियां न, मूंखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे, मुंहिंजी अखियुनि में लोटक अची वेंदा आहिनि, त शायदि इनखे कोई धिको न ॾे, जीअं मूंसां प्यारु कनि था, मां बि मूंसां ईअं प्यारु कयां। पोइ कॾहिं जज़्बाती थी गाॾी मां लही उन्हनि खे? बिल्कुलु मुंहिंजी नेचर आहे, ऐं गाॾी मां लही बि उन्हनि सां प्यारु कंदो आहियां। ॾाढी बहितरीन ॻाल्हि। अच्छा, ज़िंदगी जो पहिरीं ख़ुशी कहिड़ी मिली, सभिनी खां वॾे में ख़ुशी जेका ज़िंदगी में पहिरीं खां वॾी ख़ुशी इहा मिली जॾहिं आउं स्टार्टिंग कई सॉन्ग जे हवाले सां, सिंगिंग जे हवाले सां मूं स्टार्टिंग वरिती, मुंहिंजो तमामु पहिरियों जेको सॉन्ग मुंहिंजो हुयो ताड़ी वॼाए तो खिल ज़ोर सां, मुंहिंजो सुपर हिट थियो, हुन खां बाद इलाही सारी मूंखे ख़ुशी थी। अच्छा, तमामु माना शौक़ु बि हुयो बचपन खां, पर कॾहिं फील्ड में न पिया आया, जॾहिं सॉन्ग हिट थियो तमामु घणी ख़ुशी थी। अच्छा, मतिलबु पहिरियों सॉन्ग हुयो ऐं सुपर हिट थियो, ऐं सिंगिंग करण जो शौक़ु, उहो भला गुनगुनाए ॿुधायो थोरो? जी बिल्कुलु ॿुधायां थो, भाउ इम्तियाज़ असांजो प्यारो दोस्त आहे, हुनजी शाइरी आहे, तमामु बहितरीनु सॉन्ग जेको मुंहिंजो सुपर हिट थियो। ओ ताड़ियूं वॼाए तूं खिल ज़ोर सां, मारो ऐं थो तूं ॾिस गौर सां, दे सज़ा ॾे मूंखे प्यार जी, केॾी पटी दिलि ठही पथर जो ठहियल, एॾो बि थींदो आहे छा कोई संग दिल, सुख नथा मूंखे खपनि कुझु घुराए नथो, बदिले में दीदार जी खिरात थो घुरां, ताड़ियूं वॼाए तूं खिल ज़ोर सां। वो कहिड़ो माण्हू हुयो जंहिंसां तमामु घणा तव्हां अटैच हुया, पर हुन खां परे थी विया? केरु हो? अटैच जैसा आहियूं माशाल्लाह गॾु आहिनि, असां परे कंहिंखां कोन थिया आहियूं, कंहिंखां बि परे न थिया आहियो, इहो ॾुख अलासे तव्हांखे अञा हुन खां परे रखियो आहे। जी बिल्कुलु, सभिनी सां गॾु ख़ुशि रखे, पर थींदो दिली दोस्त अहिड़ो को पंहिंजो न, मतिलबु जेको दोस्त हूंदो अगरि उहो सिंसियर हूंदो आहे, दोस्त हमेशह सिंसियर हुजणु खपे, ईअं तो वध में कुछ ॾियूं हलियो वञे तो उन दा कीअं माण्हू ज़िंदगी जा एक्सीडेंट कुछ अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें कुछ पंहिंजा दिलि जे वेझो माण्हू हूंदा आहिनि, के रिश्तेदार बि हूंदा आहिनि, माउ पीउ भाई भेण तो सभु हूंदा आहिनि। अल्लाह जी महिरबानी आहे, जेके बि मूंसां क्लोज दोस्त रहिया आहिनि सभई मूंसां सेट आहे। मां सभिनी खे ख़ुशि करे माशाल्लाह सां रखण वारनि खे असां फिटाइण वारी ॻाल्हि आहे। अल्लाह हमेशा ख़ुशि रखे, जेके बि असांजा दोस्त आहिनि सही पहिरीं प्यारा आहिनि, भाइर आहिनि, उन ॻाल्हि सां हमेशा ख़ुशि रखे। आमीन आमीन बिल्कुलु। अहिड़ी का ग़लती मुनवर खां थी जंहिंजो पछतावो हुजे अॼु ताईं? एड़ी गलती थी वई इंसान है, खता जो पुतलो है। अभी इलाही ईअं त इलाही सारियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ो दोस्त असांजो हुयो, दोस्त जेको हुयो असांजो, उन सां मतिलबु इलाही सारियूं मूं चङायूं बि कयूं, इलाही सारियूं चङायूं कयूं, उन सां हर तरीक़े सां मतिलबु असां उनजी सपोर्ट भी कईसीं, हर ॻाल्हि में हिन फील्ड से जुड़ियल है। हाँ बिल्कुल। अच्छा वो चवंदा न एट अ टाइम को कंहिंखे झटको ॾींदो आहे न, पूरी तकलीफ़ भी थींदी आहे। सही ॻाल्हि बिल्कुल। वो इन हवाले सां मतिलबु दोस्त जो इलाही सारो दुख थींदो ॾाढो, यानी में
को शक न आहे ऐं हमेशह ॾुख पंहिंजे जो थींदो आहे जेको दिलि जे वेझो हूंदो आहे पंहिंजो त हूंदो ई आहे जेको तव्हांजे दिलि जे वेझो जेको हमेशा एहसास सां जुड़ियल अदी हमेशा जेको भी ॻाल्हि हूंदी आहे त पंहिंजो हाँ। हमेशा पंहिंजे जी कमज़ोरी कंहिंखे हूंदी आहे हा सपोज कयो मां आहियां मुंहिंजी कंहिं पंहिंजो जेको मुंहिंजो क्लोज़ दोस्त हूंदो या मुंहिंजे घर जो भाती हूंदो उनखे त वधीक ख़बर हूंदी ज़ाहिरी ॻाल्हि आहे बिल्कुलु पोइ बिल्कुलु तकलीफ़ बि घणो करे उहो ई ॾींदो आहे बिल्कुलु ईअं ई अलाह करे हमेशा ख़ुशि रहनि सही। जिते बि रहणो हमेशा ख़ुशि रखनि असांजो उहो ई अच्छा आहे। अदा मुनवर कहिड़ी कहिड़ी ख़्वाहिशूं पूरी थी वयूं आहिनि अदी ख़्वाहिश मुंहिंजी सभ खां वॾी में वॾी ख़्वाहिश इहा ई त आउं सिंगर थियां अच्छा ऐं टेलीविज़न जेकी माना पुराणे दौर तव्हांजे सिंगर थियण सभिनी खां वधीक ख़ुशि कहिड़े थियो हुयो मुंहिंजे सिंगिंग जे हवाले सां ख़ुशि सभिनी खां वधीक असांजो दोस्त आहे शायद राहुल जो ख़ुशि थियो। उनजी ऐं कंपनी उन खां अलावा असांजो प्यारो दोस्त आहे सईद चांडियो आहे ऐं असांजो मुतवर मामो बि आहे शाइर चांडियो रेस आदम चांडियो अब्बास अली चांडियो सभिनी दोस्तनि मुंहिंजा जेके क्लोज़ मुंहिंजा जेके आहिनि जंहिंजी मूंसां इलाही सॼो घणी attachment मोहबतियूं आहिनि सईद सागर शाह ऐं हालांकि मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां थी त मां जॾहिं स्टार्टिंग वरिती हुई त आउं हिकु हिकु गानो कंदो हुयुसि अच्छा सो बि चोरी लिखी करे सही सही उन खां बाद में सईद सागर शाह जी इलाही सारी मुंहिंजी महिरबानियूं आहिनि जंहिं मूंखे हिन फील्ड में इन करण वारो सईद सागर शाह हो अच्छा अच्छा मतिलबु मां चोरी कंदो हुअसि ईअं हिकु हथु गानो कयुसि पोइ मतिलबु गानो ये चोरी YouTube कीअं ते- लॻी तव्हांखे चोरी चोरी- ऐसा सीना चोरी थी वई माशा अल्लाह जी महिरबानी हक़ीक़त में बिल्कुलु। मतिलबु इलाही टाइम गुज़री वियो राति जो टाइम हुयो मूंखे सही सागर शाह फ़ोन करे मतिलबु मूंखे चई बाबा तूं शाइरी त मूंखां वठी थो पर तूं ज़ाहिर नथो थी छो कहिड़ी वजह छा आहे मां उनखे इहा रीज़न ॿुधायो यार मसइलो हीअ आहे मतिलबु मुंहिंजी फैमिली खे मतिलबु ख़बर न पई मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि issues आहे थी था हा वञनि issues थी family जे हवाले सां फैमिली में पोइ सही सागर शाह मूंखे इलाही सारो सम्झाए करे ऐं बादशाह राव जी साहब जी महिरबानियूं आहिनि सही सईद भाउ असांजो प्यारो दोस्त आहे उन्हनि सलाह करे मूंखे चयो बाबा तव्हां सही। इन थियो आहे असीं तव्हांजी इज़त कई आहे तव्हांजे तमामु बहितरीनु सॉन्ग हलनि पिया त मार्केट में तव्हां अचो हिन अचो फील्ड में field में अचो, ऐं अलाह जी महिरबानी आहे जॾहिं शाहिद साहब वठी करे माना एस आर प्रोडक्शन में आयासीं ऐं महिनत कई बादशाह ऐं अलाह जी महिरबानी सां माशाल्लाह न ॾाढो बहितरीन ऐं तमामु घणा असीं लख थो रायता बि तव्हां जा आहियूं अलाह असांजी जेके कामयाबियूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि तव्हां असां वटि बि आहियो ॾाढो सुठो लॻो मां चाहींदसि त पंहिंजे चाहींदड़नि जे लाइ कोड़ो मैसेज ज़रूरु ॾियो ऐं उन खां अलावा बि हिकिड़ो सुवालु आहे जेको मुंहिंजे ज़हन में हले पियो पर पहिरियां मैसेज ॾियो त पोइ हुन ते मां अचां थी आदि मैसेज मुंहिंजो इहो ई आहे जेके ॾिसण वारा आहिनि उनखे इहो ई मुंहिंजो मैसेज आहे हमेशह पंहिंजी माउ जी पीउ जी इज़त कयो ऐं तव्हां कॾहिं बि ज़िंदगी में नाकाम न वेंदव पंहिंजे माउ पीउ जी इज़त कयो ऐं सुठा दोस्त रखो ऐं हमेशह सिंसियरिटी सां हलो इहो आहे पंहिंजी औलाद सां प्यार कयो सच्चाई सां। असांजी इहा ई रिक्वेस्ट आहे तमामु बहितरीनु ॾाढी सुठी मां हिकु शइ अक्सर नोट कई आहे जेके आर्टिस्ट आहिनि हिन वक़्तु हिन फील्ड में कमु कनि था तव्हां नई टई में अचो था छो न 2 साल अड़े थिया आहिनि तव्हांखे हिन फील्ड में कमु कनि हू कमु त वॾे अरसे खां कयो था पर बज़ाहिर जेको कमु आहे सो 2 साल खां कयो था त जेको सोशल मीडिया ते फीडबैक मिले थो हुन में खोड़ सारा माण्हू आहिनि माना फैन्स हूंदा आहिनि तव्हांजा जी। ग़लति सलत ॻाल्हाए वेंदा आहिनि जेको ईंदो आहे से कमेंट्स करे करे चवंदा आहिनि उन जे बारे में तव्हांजो ख़्यालु छा आहे अदी आउं त इहा शइ चवंदुसि त मतिलबु इहे हिकिड़े तव्हां पाण उहो कनेक्ट आहियो फेसबुक बिल्कुलु कनेक्ट आहियूं हर शइ ॾिसंदा आहियूं अदी सही ॾिसंदा आहियूं पर सब्र कंदा आहियूं सब्र कंदा आहियो छो जो मतिलबु सभु माण्हू त हिकु जहिड़ा न आहिनि न हा के माण्हू कंहिंजे ॻाल्हियुनि में अची करे चवंदा त सर हीअ कमेंट्स कयो कमेंट्स करण सां छा थींदो आहे छा ज़ाहिरी ॻाल्हि आहे कमेंट्स करण सां हालांकि अदी यकीन कयो केतिरा बि कुझु ग़लति माण्हू वर्ड यूज़ कंदा आहिनि असांजे लाइ या असांजी कंपनी जे लाइ या असांजे दोस्तनि जे लाइ पर मां असांखे ख़ुशी थींदी आहे त पाण खां वधीक भलो सुठो असांखे सम्झनि था तॾहिं असांखे ग़लति ॻाल्हाइनि बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु। जेलस थींदा आहिनि ऐं अदी मां हालांकि पहिरियों सिंगर आहियां मां ज़िंदगी में अलाह कंदो हमेशह मां नेचर इहा ई मां रखंदुसि बिल्कुलु अलाह तव्हांखे ऐं मुंहिंजी इहा ई मुंहिंजी सोच आहे त मां पहिरियों फ़नकार आहियां जॾहिं जेको मां कॾहिं बि कंहिं बि सिंगर सां जेलस न थींदो आहियां तमामु बहितरीनु आहे यकीन कयो अदी असां कॾहिं बि कंहिं फंक्शन में वेंदा आहियूं किथे बि वेंदा आहियूं या हर को खाए पंहिंजे नसीब जो थो न, ॿुधो अहिड़ो अदी न आहे। मां हिकिड़ी मिसाल ॾियां तव्हांखे त असांखे घुराइनि ॿिया था फंक्शननि हा। में पैसा उहे ॾियनि पिया असांखे मतिलबु इहो सही ॻाल्हि आहे न त असां छो फ़नकारनि सां छो असां जेलस थियूं अच्छा हक़ीक़त इहा आहे त ॾिसो जंहिंखे जेतिरो नसीब जो मिलणो आहे उहो उनखे अलाह सां ई थो ॾिए ऐं हालांकि रब जे हुकुम खां सवाइ त पन बि नथो चुरे नथो न चुरे, बिल्कुलु। पर माण्हू ने ॻाल्हि खे अलाए छो न सम्झंदा आहिनि इन लॻंदो आहे त रोज़ ॿियनि जे हथ में आहे कामयाबी ॿियनि जे हथ में ॿियो आहे, ईअं न कुझु बि न आहे। आहे मतिलबु माण्हू हर को केर बि हुजे अलाह तव्हांखे वधीक करे। भले मां हुजां न उहो माण्हू चवंदो आहे त मां पंहिंजी दिलि जी बाहि त कढां भला ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां बिल्कुलु। पुॼी नथो सघां भला सही। कुझु न कुझु त कयां हा बिल्कुलु इहा पर मुंहिंजी ग़लति सोच आहे नदी बिल्कुलु सभु कुझु करण वारो अलाह आहे अलाह ई ऐं हिकु हिकु सेकंड बि माना अलाह जी साईं इज़त वसो आहे रब जे नथो हथ थिए में कुझु आहे बि त न इंसान खे असांखे कहिड़ी ख़बर हर शइ लिखियल आहे न जेके नसीब में इंसान खे हूंदी आहे उहा ई शइ मिलंदी आहे तमामु बहितरीनु तव्हांजो ॻाल्हियूं हेतिरियूं बहितरीनु आहिनि नो डाउट ऐं
दिल जा साफ़ जेके माण्हू हूंदा आहिनि उहे क्लियर ॻाल्हि कंदा आहिनि पंहिंजी ऐं उहा ई ॻाल्हि हूंदी आहे जेका ज़बान ते हूंदी आहे जेका दिलि में हूंदी आहे। अलाह हमेशह तव्हांखे ख़ुशि रखे। थैंक यू सो मच लख थोरा तव्हांजे अचण जा। मां ज़रूरु चवंदसि साईं मां मोकिलायूं था, असां तव्हां खां अलविदा वठूं था, पर वेंदे वेंदे तव्हां पंहिंजी पसंदि जो जेको कलाम हुजे उहो ॿ लाइन ज़रूरु गुनगुनाइजो। तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि त तव्हां पंहिंजो कोई सॉन्ग ॿुधायो। आऊं मुझे प्रोग्राम आऊं पंहिंजो माशाल्लाह जो तव्हां जो माशाल्लाह जेको वाइस आहे न ॾाढो माशाल्लाह अट्रैक्शन वारो तव्हांजी मोहबत आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे हमेशह। ऐं हक़ीक़त में असां आर्टिस्ट आहियूं हिक ॿिए खे हमेशह अप्रिशिएट कंदा रहंदा आहियूं, छो जो हालांकि हिक ॿिए जा फैन बि हूंदा आहियूं। मूंखे अदा हुन जा गाना वणंदा आहिनि त मां चवंदी आहियां तव्हांजो आवाज़ु सुठो आहे, बल्कि आउं त हर फनकार खे चवंदी आहियां। मूंखे बि पर्सनल तौर ते हक़ीक़त इहा बि ॻाल्हि अदा मुनवर जे साम्हूं ई कंदी आहे त मूंखे पाण खे अॼु ताईं कंहिं तां के आर्टिस्ट सां जेलसी न आहे थींदी बि। हर इंसान जो नसीब पंहिंजो आहे। अलाह साईं जेके जीअं चाहे थो हुनखे एतिरो मतिलबु कामयाबु करे थो, कीअं करे थो उहो रब जे हथ में आहे। सो कहिड़ो कलाम तव्हांखे ॿुधायो? अच्छा फरमाइश मूंखे या तव्हां मूंखे हुजे? हा तव्हां ॿुधायो जेको तव्हांखे पसंदि हुजे। असांजी दिलि चवे थी त तव्हां ॿुधायो जेको तव्हां चयो, जेको तव्हांखे सुठो लॻे तव्हां पंहिंजो। वफ़ाउनि जे बदिले दगाउनि जा तोहफ़ा, मोहब्बत में ॾेवे जफ़ाउनि जा तोहफ़ा, मुक़दर में रोअण लिखी वे पिरी, हयाती बणाए लिखी वे पिरी। सभिनी खे दुखनि वारा गाना वणंदा आहिनि, छो जो अक्सर करे मूं ॾिठो आहे। ऐं असां इहा ॻाल्हि बि क्लियर कंदा हलूं एंड ताईं त असां फनकारनि जे दिलि में ॾुख हुजणो हुजे, शाइरनि जे दिलि में ॾाढो ॾुख असांजा कलाम लिखण वारा बि ॾाढो ॾुखियल हूंदा आहिनि। लख थोरा अदा मुनवर तव्हांजा, हमेशह ख़ुशि रहो, आबाद हुजो। लख थोरा तव्हांजा, लख थोरा।